आहिनि। 6 ते डबल मर्डर थियो असां वटि 16 में, जंहिंमें चना कम्यूनिटी जा 2 जवान शहीद थी विया। उनमें असां SSP साहब जे हुकुम सां नोटिस वठण सां असां उहा टीम जोड़ी वई मुंहिंजी सरबराही में, जंहिंमें SHO 16 मंसूर निज़ामी साहब, SHO मुसवर कुरैशी साहब ठरी बीरो आहे। उन्हनि वॾी महिनत करे अलाह जी महिरबानी सां 2 अरेस्ट कया आहिनि। जवाबदार SSP समीउल्लाह शुबरे साहब जी हिदायत ते असां IT बि हुन में इन्वॉल्व आहे। असांजे SHO ने वॾी महिनत करे 2 जवान अरेस्ट कया आहिनि। बाक़ी इंशाअल्लाह ताला ॿिया बि अरेस्ट कंदासीं। सर ये जेके ब्लाइंड मर्डर आहे हे केतिरनि कलाकनि में तव्हां हल कयो? ही ब्लाइंड मर्डर हुयो असां तक़रीबन 4-5 घंटनि में मुंहिंजे टीम, मुंहिंजे ॿिन्ही SHO साहब वॾी महिनत सां सी पारे में वॾी महिनत करे जवाबदार अरेस्ट कया। कहिड़ी वजह सां सर हिन क़त्ल कया जेके? असुल हिननि जो कारण आहे पाण में हिननि जो संगवती तकरार। सर घणा जवाबदार गिरफ़्तार कया? 2 अरेस्ट थिया आहिनि, जंहिंमें वेपन बि रिकवर थिया आहिनि। बाक़ी इंशाअल्लाह ताला अरेस्ट थींदा जवाबदार।